नवाज़ न्यूज़ में भली कार आया संजहा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि बरसात जो इम्कान। मौसमी खाते जो चवणु आहे त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ सां गॾु मींहुं वसी सघे थो। कराची, हैदराबाद ऐं लाड़काने डिवीज़न के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मींहुं पई सघे थो। कोयटा, ज़ियारत ऐं ज़ोब में बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। मुल्क में कोरोना वायरस विगे 5 मरीज़ फौतन जो 28,955 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1085 नवा केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,98,048 थी वियो। हेल ताईं 12,57,847 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 2.32% रही। सिक्योरिटी फोर्सेस जो DI खान टांक ऐं ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े कोट कली में गुझे इतला ते ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। 3 गिरफ़्तार। ISPR मूजिब फायरिंग जी ॾेवट में पाक फ़ौज जा 2 जवान शहीद। दहशतगर्दनि वटां वॾे मिक़दार में हथियार हथ कया विया। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां डील जी ॻाल्हियुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। नवाज़ शरीफ़ सां डील वारी ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। जेको करे थो उन खां पुछियो वञे। एस्टेब्लिशमेंट खे इन मामले खां परे रखियो वञे। TV प्रोग्राम्स में चयो वञे थो त एस्टेब्लिशमेंट हीअं कराए छॾियो। फेक न्यूज़ सां इदारनि जी साख खे नुक़सानु पहुचंदो आहे। सिविल मिलिट्री लाॻापनि में को बि मसइलो न आहे। कुझु अरसे खां पाकिस्तान जे क़ौमी इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। मुहिम जो मक़सदु हुकूमत आवाम ऐं इदारनि में विछोटियूं पैदा करणु आहे। अहिड़नि माण्हुनि खे अॻ में बि नाकामी मिली ऐं हाणे बि नाकामी मिलंदी। तर्जुमान पाक फ़ौजी रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। नून लीग जी डील जूं ॻाल्हियूं माण्हू पंहिंजे शौक़ लाइ करे रहिया हुआ। जॾहिं सियासतदान पाण कुझु नथा करे सघनि त उहा अफ़वाहुनि जो सहारो वठंदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। फवाद चौधरी डील जे हवाले सां लातालुकी बाबति DG ISPR जे बयान जी वाखाण कंदे चयो आहे त पाक फ़ौज जे तर्जुमान ॻाल्हि वाज़े करे छॾी। पाकिस्तान में हर 3 महीननि खां पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जो रवाजु आहे। शहदाद कोट में घर में पानी जी मोटर मां करंट लॻण सबबि नौजवान शौकत अली चनो फ़ौत थी वियो। मदे जी वेझो गाहिजा थाणे जे लॉकअप जी भित खे खाट हणी 3 जवाबदार फरार थियण बाबति पुलिस में थरथलो मची वियो। थाणे जो वॾो मुंशी ऐं SHO मोतिल जौल में ट्रक फुटपाथ ते वेठल 2 नौजवान भाइरनि मथां चढ़ी वई। 1 ॼणो फ़ौत, 1 ज़ख़्मी। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़िरियल राति नंडोआदम में पटड़ी तां लथल माल गाॾी खे क्रेन जी मदद सां मेन लाइन तां हटायो वियो। माल गाॾी जा पटड़ी तां लथल गाॾा सर्विस लाइन वारी पटड़ी ते रखी अप ट्रैक बहाल कयो वियो। पटड़ी तां लथल गाॾियुनि जी मरमत करे मंज़िल ॾांहुं रवानो कयो वेंदो।